बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सुंदरी नॉलेज फैक्ट्री चैनल। अज जी क्लास जी बिल्कुल अज जी क्लास एक्सरसाइज जी क्लास है। हिन क्लास में असीं सिर्फ एक्सरसाइज कंदासूं। एक्सरसाइज की मदद सां सिखंदासूं छा एक नई टेक्निक। इन्हीं टेक्निक के फॉलो कंदे असां चाहे एग्ज़ाम में हुजे चाहे टेस्ट में हुजे बिना जुमले जी माना बिना जुमले जी ट्रांसलेट ॼाणे असां सही जवाब लिखी अची वेंदासीं। जी बिल्कुलु छा सही जवाब असां ॾेई अची वेंदासूं। इहो टेक्निक अव्हांखे अहिड़ी असां टेक्निक ॿुधाए रहिया आहियूं जंहिंजी मदद सां अव्हां प्रेज़ेंट टेंस जो चाहे किथे बि पैसिव वॉइस अची वञे, अव्हांखे इंग्लिश पढ़णु अचे न अचे, अव्हांखे इंग्लिश जी माना कढणु अचे न अचे, लेकिन अव्हांजो जवाबु सही हूंदो, बिल्कुलु सही हूंदो। ऐं घणनि सेकंडनि में, सिर्फ़ु कुझु ई सेकंडनि में, मिंटनि में न। जी बिल्कुलु सर, मिंटनि में न, सेकंडनि में जवाबु कढंदो, बिल्कुलु सेकंडनि में। त हिन क्लास खे स्टार्ट कंदा आहियूं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो, अड़े छो नाहे सब्सक्राइब कयो, हींअर असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो त जीअं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांखे मिली सघे। असांखे सपोर्ट करण लाइ हिन वीडियो खे लाइक करियो। देन स्टार्ट एक्सरसाइज नंबर 1। अच्छा, एक्सरसाइज नंबर 1 यानी कि केतिरियूं एक्सरसाइज हूंदियूं? अरे 2 एक्सरसाइज़ूं आहिनि, बसि 2। सब्र करो, ॾिसो टेक्निक आहे हिन में। नंबर 1, आई एम प्लेइंग क्रिकेट। इन्ही जो मूंखे पैसिव वॉइस ठाहिणो आहे। अड़े सर ही छा? इन्ही जो असांखे कीअं ख़बर पए हिन जो करेक्ट आंसर कीअं ठहंदो? असां ॿुधायूं था न। आई एम यानी कि आई एम प्लेइंग क्रिकेट। अव्हां ॾिसी रहिया आहियो, बिल्कुलु अव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ जुमिलो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो आहे। त असां हिन जो पैसिव वॉइस कीअं ठाहींदासीं? पैसिव वॉइस असां ठाहींदासीं क्रिकेट इज़ बीइंग प्लेड बाय मी। यू डू नॉट रीड बुक। अड़े हीउ छा अची वियो? डू नॉट अची वियो। हीउ कंहिंजो जुमिलो आहे? अदा ही अव्हांजे प्रेज़ेंट इंडेफिनाइट जो नेगेटिव सेंटेंस आहे। अच्छा, इन जो त ही रहियो जुमिलो। अ बुक इज़ नॉट रीड बाय मी, रीड बाय यू। नंबर 3 क्वेश्चन, अहमद हैज़ ब्रोकन कंप्यूटर। सोचो ना सिर्फ जवाब ॾिसो, जवाब अव्हां। अ कंप्यूटर हैज़ बीन ब्रोकन बाय अहमद। अच्छा, सही जवाब आहे, बिल्कुलु सर सही जवाब आहे, बिल्कुलु। आई एम हेल्प्ड बाय यू। अड़े ये छा थी वियो? आई एम सां थर्ड फॉर्म। अदा ही पैसिव वॉइस जा गौर त करियो न, सवाल नंबर 4 में पैसिव वॉइस लिखियलु आहे, आई एम हेल्प्ड बाय यू। पोइ हिन जो छा करिणो आहे? अदा इन जो तव्हांखे एक्टिव वॉइस ठाहिणो आहे। जी बिल्कुलु एक्टिव वॉइस। यू हेल्प मी। क्वेश्चन नंबर 5, इज़ शी मेकिंग टी। ही छा सवाल आहे? कंहिंजो आहे? मेकिंग आई एन जी अचे पियो, इज़ अ हेल्पिंग वर्ब में। अच्छा, ये तो प्रेजेंट कंटिन्यूअस हुआ। जी बिल्कुलु। इज टी बीइंग मेड बाय। अच्छा, जवाब असां वटि मिली विया, लेकिन असांजी टेक्निक किथे आहे सर? असां कीअं ख़बर पवंदी त ही जुमिला कंहिंजा आहिनि? सर त चयो असांखे टेक्निक मिलंदी, टेक्निक किथे आहे? प्रेज़ेंट टेंस। एक्सरसाइज नंबर 2। जी बिल्कुलु हाणे अव्हांखे ई मिलण वारी आहे हिकु टेक्निक, जंहिं टेक्निक जी मदद सां अव्हां न फ़क़ति पाण सिखंदव बल्कि ॿिनि खे बि 100% सेखारींदव। शी हैज़ ड्राइविंग कार। अड़े ही छा सर? 4 सवाल ॾेई छॾिया। अच्छा, हिन मां अव्हांखे करेक्ट यानी कि हिन मां अव्हांखे करेक्ट पैसिव वॉइस चूज़ करिणो आहे। हिते 4 असां पैसिव वॉइस जा जुमिला ॾिना आहिनि, 4 ई पैसिव वॉइस जा जुमिला। पोइ सर अव्हांखे हिन मां हिकु करेक्ट, हिकु सही सेंटेंस आहे जंहिंखे अव्हां चूज़ करिणो आहे। अव्हांखे शी हैज़ ड्राइविंग कार। अच्छा सर टेक्निक ॿुधायो। अच्छा टेक्निक वठो, टेक्निक अदा वठो टेक्निक। शी हैज़ ड्राइविंग कार। अच्छा हैज़ आहे त हीअ असांजो 100% प्रेज़ेंट परफेक्ट जो जुमिलो आहे। अच्छा, हिते असांखे छा ॻोल्हणो आहे? प्रेज़ेंट परफेक्ट जो सेंटेंस ॻोल्हणो आहे। कार वॉज ड्राइविंग बाय हर। अच्छा, कार वॉज प्रेज़ेंट जो ना जी ना, ही वाज आहे यानी कि पास्ट जो आहे। ये तो बिल्कुलु ग़लति आहे। कार इज़ बीइंग ड्राइवन बाय हर। ही छा? कार इज़ बीइंग त असांजो कंटिन्यूअस में अचे थो। जी ना, ही बि प्रेज़ेंट परफेक्ट न आहे।
कार वॉज बीन ड्राइवन बाय हर, कार वॉज असां पहिरीं बि ॾिसियो आहे, वॉज त असांजो पास्ट में हूंदो आहे, त हीअ बि न, हीअ कोन्हे। कार हैज़ बीन ड्राइवन बाय हर, जी जी बिल्कुलु 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 इहो ई आहे। टेक्निक छा आहे मां वटि, टेक्निक इहो आहे त जिते बि परफेक्ट जी ॻाल्हि कई वञे, यानी कि परफेक्ट जे पैसिव वॉइस जी ॻाल्हि कई वञे, तव्हांखे छा ॻोल्हणो आहे, बीन ॻोल्हणो आहे। जी बिल्कुलु बीन, बीन अव्हांखे इस्तेमालु करणो आहे। ऐं अव्हांखे हीअ ॻाल्हि नोट करणी आहे त हेल्पिंग वर्ब में अव्हां वटि प्रेज़ेंट जो आहे, पास्ट जो आहे, फ्यूचर जो हेल्पिंग वर्ब आहे। हिते बिल्कुलु प्रेज़ेंट जो आहे, त असां हिते छा ॻोल्हियोसीं, प्रेज़ेंट जो। जी जी बिल्कुलु सर, असांखे इन जी टेक्निक जी ख़बर पइजी वई। सर क्वेश्चन नंबर 2, जी जी बिल्कुलु क्वेश्चन नंबर 2, आई एम सिंगिंग सॉन्ग, आई एम सिंगिंग सॉन्ग, जी जी बिल्कुलु सिंगिंग आहे। सर ये त प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो आहे, बिल्कुलु, लेकिन हिन जो पैसिव छा थींदो, अ सॉन्ग संग बाय मी, जी ही पियो आहे, अ सॉन्ग संग, ना जी ना, ही कोन थो लॻे, छो जो हिते बीइंग कोन्हे। अच्छा बीइंग कोन्हे, ही कोन्हे। अ सॉन्ग हैज़, न न न न बिल्कुलु न मिले, हिते हैज़ अची वियो, ही त परफेक्ट जो आहे। अ सॉन्ग इज़ बीइंग संग बाय मी, संग बाय यू, ही आहे बिल्कुलु, ही आहे। ना जी ना, ही कोन्हे, छो कोन्हे, छो जो हिते आई एम आहे, हिते यू आहे, सब्जेक्ट चेंज आहे। अच्छा, अ सॉन्ग इज़ संग बाय मी, ही आहे, लेकिन हिते बीइंग कोन्हे। त हिते अव्हां वटि छा टेक्निक आहे, अव्हांखे छा करिणो आहे, ही आहे, लेकिन अव्हांखे हिते सब्जेक्ट चेंज करिणो आहे। छा लाइ, छो जो अव्हांखे टेक्निक मिली आहे। वी पलक फ्लावर्स, ही छा, वी पलक फ्लावर्स, प्रेज़ेंट इंडेफिनिट, इनमें असीं ॻोल्हूं था, अ फ्लावर इज़ पलक्ड बाय मी, पलक्ड बाय अस, बिल्कुलु इहो आहे, बिल्कुलु बिल्कुलु, जी ना जी ना जी ना, छो जो हिते फ्लावर्स आहे, हिते इज़ कोन ईंदो, द फ्लावर्स एम कोन ईंदो, एम हुई सां कटे कोन ईंदो, एम कोन्हे, हीअ बि ग़लति आहे। द फ्लावर्स आर पलक्ड बाय अस, जी जी बिल्कुलु सर इहो ई आहे, 100% इहो ई आहे। द फ्लावर इज़, न न न, ई बि कोन्हे। जी असांखे इन जो जवाबु मिली वियो। उमेद करूं था तव्हांखे असांजी टेक्निक सम्झ में अची वई हूंदी। त टेक्निक कहिड़ी हुई, एक्सरसाइज करण जो मतिलबु छा हो। एक्सरसाइज जी मदद सां असांखे छा ख़बर पई त प्रेज़ेंट परफेक्ट में हुजे त असां छा कंदासीं, बीन ॻोल्हंदासीं ऐं हेल्पिंग वर्ब ॾिसंदासीं। प्रेज़ेंट कंटिन्यूअस में हुजे त बि असांखे छा ॻोल्हणो आहे, एम ऐं गॾु बीइंग। अच्छा छा ॻोल्हंदासीं असीं, बीइंग ऐं हेल्पिंग वर्ब असांखे नोट करिणो आहे। ऐं प्रेज़ेंट इंडेफिनिट में सर इहो असांखे पकी ख़बर आहे, सर इन खे छॾे ॾियो। जी जी बिल्कुलु छॾे ॾियूं था, इहो असां तव्हांखे कोन था ॿुधायूं। उमेद करियूं था त असांजी वीडियो मूंखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जी ऐं लास्ट में मूंखे हैप्पी न्यू ईयर। त प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस जो पैसिव वॉइस थींदो ई न आहे, यानी कि प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस जा जेके बि आहिनि उन्हनि जो पैसिव वॉइस थींदो ई न आहे। तव्हां ॾाढा ख़ुशि थिया हूंदा, एतिरा ख़ुशि न थियो, अञा असांजो पास्ट रहियल आहे। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो। सिंध बारा जियन सिंधी टोपी अज घटवारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची